CSS इम्तिहान पास कंदड़ वारहवासी नौजवान तारिक हफ़ीज़ बुघियो पंहिंजी कामयाबी बाबत ख़यालनि जो इज़हार कंदी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। लतीफ़ साईं जे शेर सां शुरू कंदुमि त वाजाईंदे वतन खे आऊं जे हिते मुयास गोर मुंहिंजी सूमरा कज पांवारनि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलड़े वास मुयाई जी आस जे वञे मण मली रॾे। इहो लतीफ़ साईं वारो जज़्बो रखी करे ऐं महिनत कईसीं ऐं मां त चवंदुमि त वारावासियुनि लाइ CSS या दुनिया जो को बि इम्तिहान पास करणु मुश्किल न आहे, छो जो हिते अव्हां सभिनी वारावासी जेके बि वेठा आहियो, सभई जेके वॾा असांजा वेठा आहियो, को बि अहिड़ो न आहे जंहिंजो मां नालो न ॿुधो हुजे, जंहिंसां मां मुलाक़ात या जंहिंसां मां नंढड़ाप में मिलियो न हुजां। ऐं सभिनी जो हिकिड़ो पॉज़िटिव वाइब्स हूंदियूं आहिनि। ॾिसो, हमेशह कल्ह बि मां हिकिड़ी ॻाल्हि कई त इट टेक्स अ विलेज टू रेज़ अ चाइल्ड, त हिकु ॿार खे अॻिते वधाइण में सॼे मुहल्ले सॼे पाड़े जो किरदारु हूंदो आहे। त भाऊ मोहम्मद अली खां वठी करे असां चाचे रियाज़दीन जूं जेके आहिनि त धीअर डॉटर्स मुंहिंजूं पहिरियों टीचर्स हुयूं, उन खां अलावा भाऊ हाफ़िज़ थी वियो, माना को बि अहिड़ो न आहे, सेठ घनश्याम हुजे, सेठ जामनदास हुजे, त शहर जे अंदरि हर माण्हूअ जेको आहे मुंहुं में हिकिड़ो पॉज़िटिव जेका एनर्जी आहे उहा उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां हुई। ऐं मां त चवंदो आहियां अॼु ताईं बि मूंखे ख़ासि करे जॾहिं मां कल्ह वापसि पियो अचां, हिनमहिल ताईं मूंखे शायदि यादि न बि हुजनि, पर कुदरती जॾहिं मां उन्हनि माण्हुनि सां मिलां थो, नालो खणी थो मिलां, ऐं अलाह साईं माना हिकिड़ो पंहिंजे लेखे, छो जो उन्हनि जो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन आहे मुंहिंजे जेको आहे त हिन कामयाबीअ में। ऐं भाऊ पुनल अबू सां इहा ॻाल्हि कई त कहिड़ियूं जेके पेरेंट्स खे कहिड़ा उपाउ वठणु खपनि, त मां तव्हां सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं मुंहिंजा CSS जा इम्तिहान पिया शुरू थियनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु नर्वसनेस हूंदी आहे, हेॾो वॾो इम्तिहान आहे जंहिंमें ज़िंदगी जा तव्हां सभु कुझु ॿेड़ा साड़े करे मेडिकल में सिलेक्ट थियो हुयुमि। मां मेडिकल जी फील्ड परसू न कई हुई, मां डॉक्टरी न पढ़ी। उन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी में BBA छॾे करे मां काइद आज़म यूनिवर्सिटी में हिस्ट्री वञी पढ़ियो हुउमि, माना बेरोज़गारीअ जे मुंहं में वञी लॻो हुउमि पंहिंजी, जीअं ॾिठो वञे त उन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे जो वालदेन जो जेको आहे मूं में हिकिड़ो यकीन हुयो। ऐं CSS जा इम्तिहान हुया, उन वक़्तु बि मूंखे अबू फ़ोन करे चयो त CSS तूं मजबूरी सम्झी करे कॾहिं बि इम्तिहान न ॾिजांइ, तुंहिंजो शौक़ु आहे, असांजो शौक़ु आहे, उहो सम्झी करे इम्तिहान ॾिजांइ। उन खां अलावा मुंहिंजी ज़ैबिस में जॾहिं बि पेरेंट्स टीचर मीटिंग्स थींदियूं हुयूं त अबू भले किथे बि हुजे, को बि कमु हूंदो, चाहे रियाज़ी न हिन ॻाल्हि जी ख़बर हूंदी, त उहो कमु सीड़ाए करे अबू जेको आहे उते पहुचंदो हुयो पेरेंट्स टीचर्स मीटिंग में। त इहे कॉन्ट्रीब्यूशन आहिनि वालदेन जा, इहे वालदेन जा जेके आहिनि सॼा ॿार जे अंदरि जेको आहे हिकिड़ी इन्वेस्टमेंट हूंदी आहे। ऐं हमेशह चयो बि वेंदो आहे त जेका नॉलेज जे इल्म जे अंदरि, पढ़ण जे अंदरि, जिदोजहद में जेका तव्हां इन्वेस्टमेंट कयो था उहा कॾहिं बि ज़ाया न थींदी आहे। त हे सभिनी शहर वासियुनि जो, ऐं ख़ासि करे अॼु जेको वारां दुकानदार ट्रांसपोर्ट इतिहाद जे तरफ़ां ही जेको प्रोग्राम कयो वियो, ऐं यकीन कयो त इहो भाऊ पुनल मूंखे घणो पहिरियां चयो हो जॾहिं मां असिस्टेंट कमिश्नर थियो हुयुमि, पर अबू चयो त तारिक